बिछा PFU जे मटियारी जे सॾ ते हाला में सहाफ़ी इश्तियाक शेख संदसि भाइटनि ते बिल्डर माफ़िया जे हथियारबंदनि पारां हमले ख़िलाफ़ ऐं जवाबदारनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ हाला प्रेस क्लब में ज़िले जे सहाफ़ियुनि जो हंगामी कट। सहाफ़ियुनि जे कट में हाला समेत ज़िले जे सहाफ़ी तंज़ीम PFU जे JHU जे ज़िले जे समूरनि प्रेस क्लबनि जे उहिदेदारनि समेत सियासी समाजी जमायतुनि जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। हंगामी गॾिजाणी में शरीक JUI अॻवान सलीम सिंधी, सिविल सोसाइटी अॻवान कामरेड अयाज़ अली मेमण, सरवरी तंज़ीम अॻवान मोहम्मद बचल समेत ॿियनि दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई। सहाफ़ी ते हमले ख़िलाफ़ थियल गॾिजाणी में शरीक ज़िले भर जे सहाफ़ियुनि गॾियल ऐलान कंदे हमिलो कंदड़ जवाबदारनि मथां केस दाख़िल करण ऐं सहाफ़ियुनि सां बदकिलामी कंदड़ हाला थाणे जे SHO खे फ़ौरी हटाइण जो यकराव सां फ़ैसिलो कयो वियो। हाला प्रेस क्लब हाला अॾो PFU जे ज़िले मटियारी पारां पूरी ज़िले सहाफ़ियुनि समेत ज़िले भर जी सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं सहाफ़ी इश्तियाक शेख ते हमिलो कंदड़ जवाबदार ते केस दाख़िल करण जवाबदारनि ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। नएं मुक़ररु थियल SSP एजाज़ अहमद शेख मातहत आफ़ीसरनि ऐं एहलकारनि खे हिदायत कई आहे त हू पंहिंजी कारकर्दगी ज़रिए अवाम में डिपार्टमेंट जी साख खे बहितर बनाइनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।